तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारियूं था नए गाज जा। नए गाज जी मां 0 पॉइंट ते मौजूदु आहियां जिते हींअर पाणी जो ख़तरनाक वकिरो शुरू थी वियो आहे। हीउ वकिरो 2-2.5 कलाक खां जारी आहे ऐं मुख़्तलिफ़ हंधनि तां जेको गाज डाइवर्शन बंदि आहे उहो टुटी वियो आहे ऐं पाणी जो ख़तरनाक वकिरो जेको आहे उहो इंसानी आबादी ॻोठनि लाइ तमामु घणो ख़तरनाक साबित थी सघे थो। तव्हां ही मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे थो त जेके नए गाज जो जहिड़े नमूने सां वकिरो आहे हीउ ख़तरनाक वकिरो आहे ऐं पाणी जो जेको वकिरो आहे उहो जबल हिकिड़े पासे जबल आहे, ॿिए पासे गाज बंदि तीर भित जो वकिरो आहे ऐं इन वाकिरे में ख़तरनाक वकिरो मौजूदु आहे। हिते मौजूदु ॻोठाणा कुझु इलाइक़े वासी आहिनि, तव्हां उन्हनि खे बि ॾिसी सघो था त माण्हू जेके आहिनि उहे वॾे तादाद में माण्हू पहुता आहिनि ऐं माण्हुनि खे मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾसींदो त हिते माण्हुनि ख़ौफ़ हिरास वारो माहौल आहे। चाचा तव्हां हीउ ॿुधाइजो त हीउ पाणी केतिरो नुक़सानकार साबित हाणे इहो नुक़सानकारी आहे त हाणे भितर सर्फ रही आहे, बंदि सॼो अॻियां पटिजी वियो आहे, ॾिसो था तव्हां पाण। अच्छा, गाज बंदि टुटी वियो आहे? बंदि टुटो कोन्हे, बंदि जा पत्थर जेके आहिनि सॼा खजी विया आहिनि, बाक़ी ख़ाली भित रही आहे। ही कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा जेके आहिनि ॻोठ आहिनि उहे नुक़सान हे ॻोठ जेको आहे केटी खां वठी हे सिमाइल केटी, वसण केटी, कस्बो आहे बट होॾां वली मोहम्मद गंढो आहे, शादण हे जीअं वेंदो मुरीद बबर ताईं यको इहो नुक़सानु नए जे पेट में आहे। हा इहो नए जो पेट आहे, विच आहे बाबा। 95 खां हिन महिल जेको सूरत हाल तमामु नाज़ुक ॾिसण में अचे थो। हे टोटल पत्थर जेके आहिनि खजी चुका आहिनि ऐं उन खां बाद में हे पाणी अञा बि जेको आहे सो चाढ़ थो करे। इन में जेको आहे सो नुक़सानु तव्हां पाण ॾिसो था त तमामु जेको आहे सो माण्हू केतिरा परेशान लॻा पिया आहिनि ऐं सभिनी माण्हुनि में इहो लॻो पियो आहे त भई पाचियूं असां पंहिंजा घर बचायूं। जी तव्हां हिन महिल व्यूज़ ॿुधा, हिन महिल असां इंतिज़ामिया हुजणु ईअं घुरिजे हा त हिन महिल ज़िले इंतिज़ामिया हिन ख़तरनाक ॿोॾि खां बचण लाइ फौरी तौर ते एमरजेंसी नाफ़िज़ करे हा, लेकिन इंतिज़ामिया मां आबपाशी मां केर बि माण्हू कोन्हे। हिते पुलिस मौजूदु आहे। साईं तव्हां ॿुधाइजो, तव्हां हिते गाज ते आहियो, तव्हां कहिड़ो मैसेज ॾिनो आहे पंहिंजे हेडक्वार्टर? असांजी ड्यूटी गाज ते राति खां वठी जीअं 3:15 बजे 3:30 बजे पाणी आयो आहे, तीअं असां पंहिंजे वॾो मुंशी खादम हुसैन जमाली आहे उन खे ॿुधायो, उन बर वक़्तु दादू कंट्रोल रूम ते ॿुधाए छॾियो अफ़सरनि खे। असांजे में जे हद में ॻोठ हुआ जेके PS ड्रिगबाला जी हद में या PS वाही पांदी, PS कस्बो पटगुल मोहम्मद जी आहे, उन्हनि जे वॾनि मुंशनि खे बि मां पाण फ़ोन करे उन्हनि खे ॿुधाए छॾियो। छा ॿुधायो आहे त हीउ केतिरो ख़तरनाक पाणी आहे? ओॾी महिल असांजी ड्यूटी हुई त पहिरियां जेको पाणी फुट आयो तक़रीबन 22 फुट खनि पाणी हुयो नए गाज में। तव्हां हिकिड़ो सम्झो त एमरजेंसी डिक्लेयर करण लाइ रिपोर्ट करे छॾी आहे? जी साईं जी, असां ॿुधाए छॾियो मतिलबु बिल्कुलु। नाज़रीन ही मंज़र बि ॾिसो था ऐं हिते ॾिसो त जेके माण्हू आहिनि इंतिज़ामी लेवल ते उन्हनि एमरजेंसी नाफ़िज़ करण लाइ PS गाज जे तरफ़ां पंहिंजे ज़िले हेडक्वार्टर खे इहो इतलाह ॾेई छॾियो आहे त जेको हिते गाज में पाणी आयो आहे ख़तरनाक पाणी आहे ऐं इन पाणी सां तमामु वॾो नुक़सानु थी सघे थो। बर वक़्तु माण्हुनि इंतिज़ामिया खे घुरिजे त बर वक़्तु माण्हुनि खे इतलाह करे ऐं जेको माण्हुनि खे हेठां वारनि इलाइक़नि खां महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण जा इंतिज़ाम कया वञनि त बहितर थींदो। कैमरा टीम सां गॾु हाकिम लगारी, टाइम न्यूज़, जोही।